थरपारकर जिले में 24 कलाकनि दौरान खुराक जी खोट ऐं थधि सबब वधीक 9 माइरनि जूं हंजूं ख़ाली थी वयूं, जंहिंखां पोइ हलंदड़ महीने हयातियूं विञाईंदड़ ॿारनि जो अंग 54 थी वियो आहे। मिठी जी सिविल अस्पताल में 6 महीननि जी सोमल जुणेजो ऐं 5 महीननि जी राणी फोत थी वई, जॾहिं त हारून, कैलाश ऐं सवाई ठक्कर जा ताज़ा ॼावल ॿारड़ा बेफोतियनि में शामिल आहिनि। नगर पार्कर अस्पताल में 2.5 वरियनि जो समंद खड़क, वीरवाह जी रहवासण 8 महीननि जी अमंत समो ऐं ॻोठ घरटियारीअ जे 4 वरियनि जी ॿारड़ी अनीता फोत थी वई। छाछरे जी सरकारी अस्पताल में 1.5 महीने जो शहजाद कुंभार हयाती विञाए वेठो। वधीक 9 ॿारड़ा फोत थियण खां पोइ 1 महीने अंदरि थरपारकर ज़िले में खुराक जी खोट सबब फोत थियल ॿारनि जो अंग 54 ऐं हलंदड़ साल फोत थियलनि जो अंग 772 थी वियो आहे। इलाइके वासियुनि जो चवणु आहे त सिविल अस्पताल मिठी समेत ज़िले जे समूरनि अस्पतालनि में दवाउनि जी खोट बरक़रार आहे। हुननि चयो त सिविल अस्पताल मिठीअ में इलाज जूं सहूलियतूं न हुअण बराबरि आहिनि, जॾहिं त सिंध हुकूमत कूड़ियूं दावाऊं करे रही आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।